जी नाज़रीन असां इन वक़्तु रोड़ी जे शाही बाज़ार में बीठा आहियूं। अचो त तव्हांखे हितां जे माण्हुनि खां पुछूं त हितां जे इंक्रोचमेंट जे हवाले सां उन्हनि जो छा चवणो आहे। ये इंक्रोचमेंट जे हिसाब सां असां तव्हांखे पुछणु चाहियूं था त जेके इंक्रोचमेंट बाज़ार में वधियल आहे, जेके आवाम खे बि परेशान थी करे पई, उन हिसाब सां तव्हां छा चवणु चाहियो? रोड रस्ता कुशादा हुजणु घुरिजनि। सालनि खां जेके इंक्रोचमेंट आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको आहे उहो म्यूनिसिपल कमेटी या ॿियो जेको बि इदारो आहे उहो कार्रवाई करे, ऐं जेके नाजाइज़ तजाज़ुरात आहिनि जेके रस्तनि खे सोढ़ो थियूं कनि, के त अहिड़ा रस्ता बि आहिनि जितां जनाज़ो बि नथो निकिरी सघे, त उन ते म्यूनिसिपल कमेटी छो ख़ामोश आहे, ॿिया इदारा छो ख़ामोश आहिनि? बिना कंहिं जेको आहे मुफ़ाद जे, बिना रंग फ़र्क़ जे जेको आहे उहो इंक्रोचमेंट ख़िलाफ़ु जेको आहे उहो कार्रवाई थियणु घुरिजे। उनमें इहो न ॾिठो वञे त बाबा बासर शख़्स आहे या बासर शख़्सनि जो माण्हू आहे, ऐं बिल्कुलु जेको आहे उहो शहर मां इंक्रोचमेंट खे जेको आहे साफ़ु कयो वञे। शहर कुशादा थींदो, ख़ूबसूरत थींदो, ऐं माण्हुनि जी आमद रफ़्त में हिकिड़ी सहूलियत पैदा थींदी। ॿियो आहे घणा वाड़ा निकिरी विया आहिनि जेके रहिजी विया आहिनि, त उन्हनि खे ते बि जेको आहे एक्शन थियणु घुरिजे। बाक़ी रहियल सियल वाड़ा बि जेके आहिनि उहे जेको आहे ॿाहिरि निकिरणु घुरिजनि, छो त रस्तनि ते जंहिं टाइम ॿारनि जो स्कूल जो टाइम आहे उन टाइम में इहो महन जो टाइम आहे, चाहे सुबुह जो हुजे या छुटी जो हुजे। कई हादसा थिया आहिनि, कई अहिड़ा नौजवान जेको आहे महन जी टकर में जेको आहे फोत थी विया आहिनि। गंदगी अलॻि थिए थी ऐं ट्रैफिक जो जेका मसाइल अलॻि पैदा थियनि था। सो महिरबानी करे जेको आहे उहो इंतिज़ामिया खे असांजो इल्तिमास आहे, त रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे जेके रहियल वाड़ा आहिनि उन्हनि खे बि रोड़ी मां जल्द अज़ जल्द जेको आहे शिफ्ट कयो वञे। असां वटि ॿिनि क़िस्मनि जो इंक्रोचमेंट्स आहिनि। हिकिड़ी हूंदी आहे हार्ड इंक्रोचमेंट, ॿी हूंदी आहे सॉफ्ट इंक्रोचमेंट। हार्ड इंक्रोचमेंट मतिलबु अहिड़ी का दीवार ठहियलु हुजे, अहिड़ो को दुकानु ठहियलु हुजे जेको रोड जे साइड ते हलियो आयो आहे, उहा थींदी हार्ड इंक्रोचमेंट। ॿी हूंदी आहे सॉफ्ट इंक्रोचमेंट, जेकी रेड़ा थिया या छपरा थिया या जेके रक्षा वग़ैरह अचनि था विच रोड ते बीह था रहनि, इहा हिकिड़ी थी सॉफ्ट इंक्रोचमेंट। असां वटि सॉफ्ट इंक्रोचमेंट जाम आहे, इन में को शक न आहे त इंक्रोचमेंट न आहे, इंक्रोचमेंट आहे, बिल्कुलु आहे। स्पेशली रक्षा ऐं जेके रेड़ा आहिनि उहे ईअं त जॾहिं बि असां ऑपरेशन कयूं था त वक़्ती तौर ते त रक्षा रेड़ा हलिया था वञनि, मूवेबल जेके रेड़ा आहिनि, पर जीअं वरी असां वापसि अचूं था त उहे घुमी फिरी वरी वापसि अची था वञनि। रक्षा ऐं रेड़ा इहा अहिड़ी इंक्रोचमेंट आहे जेकी मूवेबल आहे। उनखे असां कंहिं वक़्तु वञूं था जंहिं वक़्तु उन वक़्तु साफ़ ऐं क्लियर रोड मिलनि था, पर बाद में वरी शिकायतूं मौसूल थियनि थियूं। पोइ असां हिकिड़ो जामिया प्लान इहो ठाहियो आहे त जेको ॿेड़ी चौक त इहो क्लियर थी वेंदो, छो त हिते जेको न ग्रीन बेल्ट ठहे थो, हिते रक्षनि जो स्टॉप सॼो ख़तमु थी वेंदो। बाक़ी रेलवे चौक वारो जेको आहे उहो असां प्लान ठाहियो त इन्हनि खे का मुतबादिल जॻह ॾियूं। इन्हनि खे शिफ्ट असां प्रॉपर ऐं कंप्लीट नथा कराए सघूं, छो जो रेलवे स्टेशन आहे, काफ़ी मुसाफ़िर अचनि था, उन्हनि खे सवारी लाइ उन्हनि खे जेको आहे रक्षा वग़ैरह खपनि। इन लाइ मुतबादिल जॻह जो सोचियो आहे असां। चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल सां बि इन ते डिस्कस थी हुई असांजी। हिकिड़ो को स्पेस ॾिसूं था, पोइ इन्हनि खे उन तरफ़ सां शिफ्ट कंदासीं त पोइ तमामु घणी आसानी थी वेंदी असां। 6-7 क़ब्रिस्तान अहिड़ा आहिनि जंहिंजा कोर्ट में हींअर बि केसिस हलनि था पिया, उहे लिटिगेशन में आहिनि, काफ़ी आहिनि। कंदरा में हिकु ॿ आहिनि, होॾां ट्रिम्यू में आहिनि, ऐं हिकु ॿ डंडी में आहे। इहे अहिड़ा क़ब्रिस्तान जंहिंजो काफ़ी टाइम खां वठी जेको आहे दोदाणको आहे, उन दोदाणको जो बि हिकिड़ो केस आहे। नंढे कोहिस्तान में पीर मक़सूद शाह आहे, उनजो बि हिकिड़ो केस आहे। इहे ॾिसो कोर्ट में हलंदड़ आहिनि। जेसीं कोर्ट में को बि मसइलो आहे असां उन ते कुझु कार्रवाई नथा करे सघूं, जेसीं उन में असांखे डायरेक्शन मिलनि। जॾहिं बि असांखे डायरेक्शन मिलंदा असां उन ते अमल कंदासीं। बाक़ी इन खां अलावा जेके बि आहिनि उहे असां वटि दरख़्वास्त जी सूरत में तव्हां खणी अचो त उन्हनि ते असां अमल कंदासीं, फौरी तौरु अमल थींदो।